मोबाइल फोन अॼुकल्ह सभु माण्हू इस्तेमाल कनि था ऐं स्मार्ट फोन जो इस्तेमाल बि एतिरो वधियो आहे जो हाणे इन जा नुक़सान बि साम्हूं अची रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में हिकु छिरकाईंदड़ ॻाल्हि बि साम्हूं आई आहे। भारत जे हिकु अस्पताल जे डॉक्टर हैरान कंदड़ इंकशाफ कया आहिनि। स्मार्ट फोन विजन सिंड्रोम आहे जंहिं सबबि अखियुनि जा मसइला थियनि था ऐं माण्हू अंधा थी वञनि था। डॉक्टर मूजिबि मोबाइल ऐं अंधो थियण ते घणी तहक़ीक़ नाहे थी, पर अखियुनि जी हिफ़ाज़त लाइ 6 ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु घुर्जे। डॉक्टर ॿुधायो त मंजू नाले हिकु मरीज़ औरत वटि अखियुनि जी तकलीफ़ जे करे आई हुई, जंहिंसां अहिड़ा ई मसइला हुआ। हू सलाह ॾिए थो त बाक़ाइदगी सां अखियूं छिमण सां खुश्की नथी थिए ऐं दबाव घटिजे थो। इनखे यकीनी बणायो त अव्हां पंहिंजो फोन इस्तेमाल कंदे अखियूं बाक़ाइदगी सां छिंबी रहिया आहियो। इन सां ध्यानु ॾियण में बि सवलाई थींदी आहे। ॿियो तरीक़ो आहे फोन टेक्स्ट जी साइज़। कोशिश कजे त फोन में टेक्स्ट साइज़ वॾी रखिजे। मोबाइल फोन्स में मौजूदु डार्क मोड बि इन हवाले सां मददगार आहे, जंहिंसां स्क्रीन थधी थी वेंदी आहे। स्क्रीन जी रोशनी घटाए रखण में बि मदद मिले थी। कोशिश करियो त फोन में राति जे लाइ धार सेटिंग्स रखो। इन खां सवाइ माहिर हिकु ॿियो कानून ॿुधाइनि था, जंहिंखे 20-20 चवंदा आहिनि। 20-20 मां मुराद हर 20 मिंटनि बाद मोबाइल फोन इस्तेमाल करण खां वक़फ़ो लाज़मी आहे। इन दौरान 20 फुट परे वारी शइ खे ॾिसण जी कोशिश करियो। इन सां अखियूं रिफ्रेश थी वेंदियूं ऐं उहो हिफ़ाज़त लाइ काराइतो अमल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk